साधु सुखारी नाम सप्रेम जपत अनयासा नाम सप्रेम जपत अनयासा भगत होहि मुद मंगल बासा भगत होई मुद मंगल बासा राम भगत हित नर तन धारी सही संकट किए साधु सुखारी हित तन धारी बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत ता सभिनी जो स्वागत आ हिन सत्संग में श्री रामचरितमानस जे सत्संग में रामायण जे सत्संग में जंहिंमें वंदना हली रही आ गोस्वामी तुलसीदास नाम जी वंदना करे रहियो आ। परमात्मा जो नाम राम उन्हीअ जी महिमा ॿुधाए रहियो आ। तुलसीदास नाम खे राम खां वॾो थो ॿुधाइण चाहे, पर वॾो ॿुधाए थो उनमें इहो ध्यानु रखे थो कि नाम अलॻि कान्हे राम खां। त तव्हां बि श्रवण कजो कि नाम राम जो नाम राम खां अलॻि कान्हे। बस राम जा जेके गुण आहिनि, जेके लीलाऊं आहिनि, उन्हनि खे फैलायो आहे नाम है। त हाणे जेको प्रकरण अचे थो, तुलसीदास कंपेयर तुलना थो करे राम जी ऐं राम नाम जी। त हिन संक्षेप वर्णन में नंढड़ी सी राम कथा ही अची वेंदी कि राम कहिड़ा ख़ासि कम कयो, राम छा कयो, उहो हिननि चौपायुनि में अचे थो। ही 25 नंबर 24 ऐं 25 नंबर दोहो आहे। हिन में संक्षेप रामायण आहे कि राम छा कयो। वरी तुलसीदास चए थो कि नाम छा कयो, राम जो नाम छा थो करे सघे। त प्रसन्नता सां ॿुधजो। ही प्रसंग तुलसीदास कंपेयर तो करे, तुलना तो करे राम जी ऐं राम जे नाम जी। नाम उन जो ही आ जंहिंसां तुलना तो करे, पर अलॻि करे ॾेखारे थो। छो त राम हींअर रूप सां त असां वटि कान्हे, पर उन जो नाम आहे। त नाम खे घटि न सम्झूं असां, इन करे थोरो बढ़ाए चढ़ाए बि थो ॿुधाए। राम जो गुण थोरो घटि तो साव करे ॿुधाए ऐं नाम जो वधाए करे।
राम जो पहिरियों प्रसंग तो ॿुधाए तुलसीदास, राम भगत हित नर तन धारी। भगवान राम जेको ब्रह्म हो, ब्रह्म राम ईश्वर निराकार, वो नर तन धारण करे आयो। कंहिंजे लाइ? भगतन जे लाइ। मनुष्य शरीर, मनुष्य शरीर में अचण ई समझो लो कैटेगरी थी वई हुन जे लाइ, स्टैंडर्ड हुन स्तर किराए छॾियो, पर छाजे लाइ? भगतन जे भले लाइ। सहे संकट, हुन संकट बि सठा भगवान, पर पाण संकट सही करे साधुन खे सुखी करे छॾियईं। साधु संत जेके भजनीक महात्मा, उहे सुखी थी विया। राम कष्ट ॾिठा, संकट ॾिठा, हिक खां हिकु संकट, त या तो हुनजी महानता आहे, परमात्मा जी कृपा आहे, या केॾा हुन संकट ॾिठा, मनुष्य शरीर धारण कयईं। त तुलसीदास चए थो, नाम को घटा छा असांजो, नाम भी कृपा कंदो आहे। त नाम छा कयईं? चए थो, अगर कोई नाम प्रेम सां जपे न भगवान जो, त उहो भी सुखी थींदो आहे ऐं आनंद ऐं कल्याण जो घर उनजे हृदय में थींदो आहे। भई राम छा कयो? संतन खे सुख पहुचाई न, त राम नाम भी त सुख पहुचाईंदो आहे। राम जेको आहे भगतन जे लाइ कष्ट सहन कयईं, त ज़रूरत कहिड़ी हुई? नाम ई असांखे उहो कमु करे ॾेई रहियो आहे। साधु सुखी थींदा आहिनि राम नाम जपण सां। तुलसीदास चए थो, नाम सप्रेम जपत अनयासा, भगत होई मुद मंगल बासा। भगत जेॾी महिल सहज ई नाम जपींदा आहिनि, अनायास अचीं बि, त हुननि जे हृदय में प्रसन्नता ईंदी आहे ऐं उन्हनि जो कल्याण भी थींदो आहे। त उहा ई शक्ति थी वई न नाम में भी, जेका राम में हुई। अॻिते लिखे थो, राम एक तापस तिय तारी। राम हिकिड़े तपस्वी ऋषिअ जी ज़ाल खे तारे छॾियो। उहा केर हुई? अहिल्या। राम एक तापस तिय तारी। राम हिकिड़ी उन स्त्रीअ जो उद्धार कयो जेका हिक ऋषिअ जी ज़ाल हुई। ऐं नाम छा कयो? नाम कोटि खल कुमत सुधारी। अनेक करोड़नि माण्हुनि जी बुद्धि शुद्ध करे छॾी आहे नाम। हाणे अहिल्या जी प्रसंग में बुद्धि शुद्ध या अशुद्ध जो जिक्र आहे। कथा तव्हांजी ॿुधल आहे कि अहिल्या ॾाढी सुंदर हुई, त इंद्र उन ते मोहित थी वियो, इंद्र अहिल्या ते। त गौतम ऋषि जो रूप धारण करे इंद्र अहिल्या वटि पहुतो ऐं गौतम ऋषि निकिरी वियो हो नदीअ ते सनानु करण। ऐं इंद्र जेको आहे अहिल्या सां प्रेम कयो। पोइ गौतम ऋषि आयो, ॾिठई त कोई ॿियो ऋषि पियो थो वञे मुंहिंजे घरां, पुछईंसि केरई? ॾिठई इंद्र, त सराप ॾिनईंसि कि तुंहिंजे शरीर में कोढ़ थींदो। पोइ वरी उहो ई कोढ़ भगवान शिव जे कृपा सां अखियुनि में मटिजी वियो कि 100 अखियूं इंद्र खे थी वयूं। अहिल्या खे सराप ॾिनई कि वञी पत्थर थी, त अहिल्या पत्थर थी वई हुई। उन खे भगवान राम पंहिंजे पेर जो स्पर्श कराए करे ऐं मुक्त कयो हो। इन अहिल्या जे प्रसंग में ॿ मत आहिनि। हिकु मत इहो आहे कि हिन में अहिल्या जी कहिड़ी ग़लती? अहिल्या त सुञातो कोन। इहो ईंदो आहे जिक्र किथे किथे कि अहिल्या खे कुझु ख़बर ई कोन पई, उहो सुञाणे न सघी
पर वाल्मीकिअ वरी लिखियो आहे कि अहिल्या त समझी वई हुई, अहिल्या त पहचाने वरतो हो, पर इहो चईंसि कान कि तूं इंद्र आहीं। वो चुपचाप सहभागी थी, ऐं बल्कि एतिरो बि चयईं पोइ कि मां कृतार्थ थी वियसि, तॾहिं हुन सराप ॾिनो। मतिलब बुद्धि उहा थी वई, इनखे चइबो बुद्धि। ऐं इहा हुन युग जी ॻाल्हि आहे, सतयुग जी। बुद्धि अशुद्ध इहो वॾी ॻाल्हि हूंदी हुई, ऐं उहो बि हिकु ऋषि पत्नीअ जे लाइ, ऋषि पत्नी। ऐं वरी उहो युग त्रेता युग, त कीअं हुनजी बुद्धि अशुद्ध थी वई, सराप मिली वियो। पोइ राम ई हुनखे उद्धार कयो ऐं हुनजी बुद्धि शुद्ध बि थी वई। राम नाम त अनेक अशुद्ध बुद्धियुनि खे शुद्ध करे छॾींदो आहे। नाम कोट खल कुमति सुधारी, कुमति। ऐं अॼु जे समय में जेका कुमति आहे सा ॾाढी फैलियल आहे। अॼु जे समय में काम जी कुमति एॾी भली न बि हुजे, लोभ जी कुमति आहे, मोह जी कुमति, अहंकार जी कुमति, ईर्ष्या जी कुमति, द्वेष जी कुमति, खराब मति, खराब बुद्धि, दूषित बुद्धि जंहिंखे चइजे, उहा आहे अनेक कारणनि सां। छो त ही कलयुग आहे, त जेका असांजी बुद्धि दूषित थी वञे उनखे शुद्ध कंदो राम नाम, परमात्मा जो नाम। ऐं ईअं अनेक जी बुद्धि शुद्ध थी आहे। नाम कोटि खल कुमति सुधारी। राम त रुगो हिक जी बुद्धि शुद्ध कयईं, राम एक तापस थिय तारी, नाम कोटि खल कुमति सुधारी। अनेकनि जी बुद्धि शुद्ध थी आहे, पर जिन नाम जपियो आहे, जिन राम शुद्धता सां उच्चारण कयो आहे। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, राम नाम का बंदे कर ले भजन, राम नाम का बंदे कर ले भजन। श्वास श्वास में हरि का, श्वास श्वास में हरि का करो स्मरण। राम नाम का बंदे कर ले भजन, राम नाम का बंदे कर ले भजन। नैया तुम्हारी लगेगी किनारे, राम सहारा तेरी बिगड़ी सवारे, राम सहारा
राम नाम खा बंदे कर ले भजन, राम नाम खा बंदे कर ले भजन। राम नाम जप ले तू आनंद पाले, जीवन कर ले तू उसी के हवाले, होगा सफल तेरा मानुष का तन, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम। राम नाम की महिमा है भारी, श्री राम नाम की महिमा है भारी, अजामिल गंगा तर गई अहिल्या नारी, अजामिल गंगा तर गई अहिल्या नारी, राम जी के ध्यान में तू हो जा मगन, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। राम एक तापस ते तारी, नाम कोटि खल कुमत सुधारी, ऋषि हित राम सुकेतु सुता की, सहित सेन सुत कीन विभा की। बी मिसाल तो दे भगवान राम ॿियो छा कयो, ऋषि हित राम सुकेत सुता की, ताड़का नालो ॿुधो हूंदो तव्हां, उन खे राम मारियो। उहा हुई हिकिड़े यक्ष जी धीअ सुकेतु नाले, पर पोइ वरी अगस्त ऋषिअ सराप ॾिनो हो उन खे ताड़का खे, त उहा राक्षसी थी वई हुई ऐं उन जा 2 पुट हुआ खरदूषण। विश्वामित्र जो यज्ञ भंग कंदी हुई उहा ताड़का, त जेको आयो आहे न ऋषि हित, उहो ऋषि विश्वामित्र हो। उन ऋषिअ जे भले लाइ राम उन ताड़का खे मारियो, पर सिर्फ़ ताड़का खे न, सहित सेन सुत कीन विभा की, उन जा 2 जेके पुट हुआ खरदूषण। राम उन मां हिकिड़े खे मारियो ऐं हिकिड़े खे लंका पार पहुचाए छॾियो हुई राम खर खे। त नाम छा कयो? तुलसीदास चए थो, सहित दोष दुख दास दुरासा, दलई नाम जिम रवि निसनासा। भगवान राम ताड़का खे मारियो
उन जे ॿिन्हिनि पुटनि खे बि मारियो। सुबाहु ऐं खरदूषण न हुआ, उहे हुआ सुबाहु ऐं मारीच। सॉरी, खरदूषण त उहा वठी आई हुई भेण, केर? शूरपनखा, उहा वठी आई खरदूषण, मूंखां ग़लती थी वई। मारीच ऐं सुबाहु। मारीच खे बिना फणे जो बाण राम हयो हो त समुंड पार वञी किरियो हो। जो रावण वियो हुअसि चवण कि हल योजना ठाही आहे सीता जो अपहरण कर, त चयो हुयसि पागल थी वई आहे। उन सीता जे घोट मूंखे बिना फन माना नोक, बिना नोक जो तीर हयो हुई त मां हिते अची किरियो आहियां। त उहो मारीच हिरण ठहियो हो सोन जो। त मारीच खे त परे मोकिलियईं ऐं सुबाहुअ खे मारियईं राम। इहे तारका जा पुट हुआ, मारीच ऐं सुबाहु। कलयुग में तारका केरु आहे? जेको तुलसीदास तो ॿुधाए मां उहो तव्हांखे ॿुधायां। दुराशा, ख़राब आशा, ख़राब आशा या अनेक आशाऊं, अति इच्छाऊं, या ताड़का। अनेक इच्छाऊं जॾहिं या मिथ्या आशाऊं पैदा थींदियूं आहिनि न, मिथ्या, जंहिंजो कोई उद्देश्य न हूंदो आहे, कोई वॾो रिसर्च बि कोन्हे उन जे पुठियां, कुझु कान्हे, केवल देखा देखी इच्छा पैदाऊं थींदियूं आहिनि न, उहे त कुझु बि पोइ कराईंदियूं आहिनि। अधर्म, अन्याय, बेईमानी, कूड़, छल कपट, छा न कंदो आहे माण्हू। ऐं ॿियो दुराशा जो अर्थ आहे कि मुंहिंजी इच्छा पूरी थिए उन लाइ कुझु बि करणो पए, इन खे बि चइबो आहे दुराशा। भगवान खे छॾे करे निर्मल बाबा टाइप माण्हुनि खे पकड़ण, इहा आहे दुराशा। केॾी तुंहिंजी आशा किरियल आहे जो तोखे भगवान छॾे करे हुननि जी शरण में वञणो थो पए। कोई बि माण्हू जेको दावो करे मां तुंहिंजी आशा पूर्ण कंदुमि, त इहा आहे दुराशा। कलयुग में इहा ई ताड़का आहे, दुराशा, ख़राब आशा। उन जा पुट कहिड़ा आहिनि ॿ? तुलसीदास जे हिसाब सां उहे आहिनि दोष ऐं दुख। जेको माण्हू दुराशा रखंदो आहे न, उनखे हिकु त दोष पैदा थींदो आहे उन में, ॿियो दुख ई मिलंदो आहे। इहो बि यादि रखिजो। जेको मां चवंदो आहियां न कि आशा पूरी करण लाइ माण्हू छा नथा कनि, अमृत वेलो बि जिक्र कंदो आहियां कि कनि था, या कुझु ॿियो बि कनि था, चालीहो। त मां न को अमृत वेले जी बुराई कंदो आहियां, न को चालीहे जी। मां इहो चवंदो आहियां कि इहा दुराशा हिननि माण्हुनि में जेका आहे, उद्देश्य ई ग़लति आहे। दुराशा रखी करे अमृत वेला करण, त उन्हनि खे हू त सुठो फल त कोन मिलंदो, ही ॿ पुट पैदा थींदा, हिकु दोष, ॿियो दुख। जीअं बोध पैदा थींदो आहे ज्ञान मां, तीअं दुराशा मां पैदा ही ॿ थींदा आहिनि, दुख ऐं दोष। त हिन दुराशा जा ॿ ॿार कहिड़ा? दोष ऐं दुख। जिन जो मां जिक्र कयो न कि हींअर वाहेगुरु तो घुमे, पहिरीं दीदी शिवानी घुमंदी हुई, उन खां पहिरीं जलेबियूं दादियूं घुमंदियूं हुयूं। इन्हनि जो जीवन ॾिसंदा त इन्हनि तव्हांखे नज़र ईंदव दुख ऐं दोष। तव्हां भली पतो करे ॾिसो, दोष रोज पैदा थींदो वेंदो आहे। कूड़ ॻाल्हाइण जो दोष, जेको उन्हनि खे अनुभव न बि थियो आहे उहो बि चई ॾींदियूं आहिनि कि मेरे को ऐसा हो गया, वो हो गया। इहो आहे दोष। ऐं दुखी त रहंदियूं। अहिड़ो माण्हू सुखी रहंदो? तव्हां ॿुधायो, जंहिंजो जीवन ई उलझियल हुजे कि चवणो छा आहे इहो बि यादि रखिणो आहे, ऐं करणो छा आहे ओॾा बि ध्यानु ॾियणो आहे, ऐं महसूस छा थो थिए उहो बि ध्यानु। त माण्हू दुख बि उन वटि आहे, छो त हिननि जी माउ आहे दुराशा, आशा ई ख़राब रखी वई आहे। सहित दोष दुख दास दुराशा, दलई नाम जिन रबी निस नासा। अगर इहे हींअर बि, इहे मायूं हींअर बि चाहिनि
कि मुंहिंजो दोष समाप्त थी वञे, मुंहिंजो दुख नष्ट थी वञे ऐं दुराशा ख़त्म थिए, त हिन कलयुग जी ताड़का ऐं सुबाहु मारीच जे लाइ राम नाम ई काफ़ी आहे। उहो बसि राम राम जपण शुरू करे। नाम जीअं ई जपींदो न राम राम, त दुराशा ख़त्म थींदी। दुराशा ख़त्म थींदी त सुख मिलंदो, दुख दूर थींदो, दोष ख़त्म थींदा ऐं ईअं सुख मिलंदो जीअं सूर्य जे अचण सां राति ऐं थधि नास थी वेंदी आहे, तीअं ई राम नाम अचण सां दोष ऐं दुख नास थी वेंदा। ॿियो प्रसंग थो अचे, हो भंजे राम आप भव चापू, भव भय भंजन नाम प्रतापो। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। राम ॿियो कमु कयो हो, धनुष खणी करे उनखे भञी छॾियो हुई। भंजन भंजे वो राम, ऐं राम नाम छा भञींदो, भव भय भंजन नाम प्रतापो। भगवान जो नाम हिन संसार जो जेको भय आहे उन भय खे भञी छॾींदो। भय ॾाढनि प्रकारनि जा थींदा आहिनि, लोक भय, माण्हुनि जो भय, मिटनि माइटनि जो भय ऐं बीमारीअ जो भय, मृत्युअ जो भय ऐं परलोक जो बि भय कि पोइ छा थींदो, पुटनि जो भय कि छा थींदो। इनखे चइबो आहे भव भय, संसार जो भय। कोई शराप न ॾेई छॾे, इनखे बि भय चइबो आहे। ॾाढा इहो हलंदा अथव अस्त्र। कोई कंहिं सत्संग में वेंदो हुजे ऐं उहो सत्संग छॾणु चाहे तो उनके डप दींदस शराप कि अगर तूने हमारा ग्रुप छोड़ा, इतना ऊंचा सत्संग छोड़ा, तो तेरे साथ ऐसा हो जाएगा वैसा हो जाएगा। यो भी तो भय है। तो उन जगह केवल राम जपियो, भय नाश थी वेंदो ऐं हुन जो शराप लगंदो ई कोन। भाई अगर तुझो ऊंचो सत्संग आ, तुझो ऊंचो ग्रुप आ, ऊंचो एडो ऊंचो आ जो असांजी नज़र ई नथी पहुचे, तो उन लाइ जोड़न जे लाइ तोखे शराप छो तो ॾियणो पए कि माण्हूअ खे भाई भॼी न वञे। उनखे रोकण लाइ ऊंचे लाइ कोई रोकींदो आया ऐं न अचण ते शराप ॾींदो आहे छा? इहो विवेक मिलंदव राम नाम मां। जॾहिं राम नाम जपींदा न त इहो भय नाश थी वेंदव। चइजो सां दे शराप दे एॾी हिम्मत अची वेंदव। हिकु भाई हिकु जलेबी आहे हिकिड़े नशेले खे चईंसि, भाई हिकु माईअ जो घोटु दारू पीअंदो हो त उहा माई जलेबी दादीअ वटि वई, चईंसि दादी थोरो तव्हां सम्झायोसि। दादीअ खे बि को अची वियो हो मगरूरी, चई मां ॾाढनि खे सुधारियो आहे, मुंहिंजी शक्ल ॾिसी माण्हू मटिजी वेंदो आहे, मूंखे हिते वठी अचीस तुंहिंजे घोट खे। माई पंहिंजे घोट खे वठी वई उन दादीअ जे अॻियां, त दादी चएसि थी मूंखे सुञाणी, मुंहिंजो तेज ॾिठो अथई चेहरे जो, ही सभु ईअं ई कोन मञींदा आहिनि। अगरि तो हाणे दारू पीतई त तूं बीमार थी वेंदे। ॿुधाए थी छॾियईं इहो शराब अथई मुंहिंजो। हो सम्झो ई कोन। चईंसि दादी ॿुधो, शराब ॾियो त ढंग जो शराब ॾिजो, मूंखां पुछो भाई कहिड़ो ब्रांड आहे मुंहिंजो। दादी चई ही छा पियो थो चए? हू चएसि तो असां ॿी भाषा सम्झंदा ई कान आहियूं। त भय शराबियुनि खे कोन थींदो अथव भय। भय हितां मायुनि खे भय जल्दी थींदो आहे, छो त 8 अवगुणनि मां हिकु अवगुण भय बि आहे। त इहो सभु भय नाश थी वेंदव।
राम नाम सां। नंढा नंढा भय जेके ॾींदा अथव न, तूने ऐसा कर लिया तो अब ऐसा हो जाएगा, ये सब भय सिर्फ राम, केवल नाम या नाम जी महिमा है। श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। बी लीला थी अचे भगवान राम जी, दंडक बन प्रभु कीन सुहावन, जन मन अमित नाम किए पावन। दंडक वन हो जंहिंमें भगवान राम विचरण पियो करे, घुमे पियो वनवास जे दौरान। वो दंडक वन जो नालो इन करे पयो कि गौतम ऋषिअ सराप ॾिनो हुई। छो त गौतम ऋषिअ पंहिंजे हुन सां हिकु जल जो कुंड प्रगट कयो हो, त ॿियनि ऋषियुनि खे ईर्ष्या थी, नकली गांइ मोकिले करे ऐं गौ हत्या जो कूड़ो इल्जाम हयो हुअंसि। पोइ जॾहिं ऋषिअ खे ख़बर पई त उन सराप ॾिनो हुई कि ही वन निर्जन थी वेंदो, तव्हां रहिया पिया हुजो हिते ई, त उहो दंडक वन हो। पर जॾहिं भगवान राम जा चरण पिया न, त उहो दंडक वन महान तीर्थ ठही वियो, पवित्र तीर्थ थी वियो। त तुलसीदास चए तो भगवान राम दंडक वन में पहुची करे सुहावनो करे छॾियईं जंगल खे, नेगेटिविटी कढी चॾियईं, पॉजिटिविटी आंदई। त नाम भी पॉजिटिविटी आणींदो आहे, असांजे मन खे सुहावनो करे छॾींदो आहे। जन मन अमित नाम किए पावन, अनेक मनुष्य जा मन पवित्र थी विया आहिनि केवल नाम जपे करे। ऐं उहो दंडक वन आहे असांजी वृत्ति, असांजा वीचार, सांसारिक कलुषित मन, उहो सभु शुद्ध थी वेंदो आहे राम नाम सां। अॻिते आहे निसिचर निकर दले रघुनंदन, नाम सकल कल कलुष निकंदन। उन ई दंडक वन में भगवान राम खर दूषण ऐं अनेक राक्षसनि खे मारियो हो। ऐं नाम त कल युग जे सभिनी पापनि खे जड़ खां ई नाश करण वारो आहे। राम नाम आसुरी वृत्तीअ खे नाश कंदो आहे। भगवान राम असुरनि खे मारियो, दुष्टनि खे मारियो, पर राम जो नाम आसुरी वृत्ति खे नाश कंदो आहे। हे असांजो शरीर ई अथव, सम्झो उहो जंगल, इन में कॾहिं ताड़का रूप अची वेंदी आहे दुराशा, कॾहिं सुभाऊ मारीच दोष अची वेंदा आहिनि, ऐं कॾहिं आसुरी प्रवृत्ति अची वेंदी आहे न, आसुरी जेका भगवत गीता में आहे, उन खे नाम ई नाश करे सघे थो। राम नाम जीअं सूर्य जे प्रकाश सां अंधकार नाश थिए, कोई राम नाम प्रेम सां जपे त आसुरी वृत्ति नष्ट, कल युग जा सभु आसुरी अवगुण नाश थी वञनि। अॻिते अचे थो शबरी गीत सुसेवकन, सुगति गति सुगति दीन रघुनाथ, नाम उधारे अमित खल, वेद विदित गुण गाथ। भगवान राम कंहिंखे मुक्ति ॾिनी, गीधराज जटायुअ खे, शबरीअ खे, ऐं ॿिए अनेक सेवक जेके हुआ भगवान जा, जेके इंतजार पिया कनि, सुतीक्षण ऐं ॿिए बि हुआ असुर, उन्हनि सभिनीनि खे उन गति ॾिनी। पर भगवान जो जेको नाम आहे न, नाम उधारे अमित खल,
वेद विदित गुण गाथ। नाम त अनेक दुष्टन जो उद्धार कयो आहे। ऐं इहे कथाऊं वेदन में अनेक ॾिनल आहिनि कि सिर्फ़ नाम जपे करे उद्धार थी वञे। एॾी महिमा नाम जी ॿुधाए पियो तो तुलसीदास त असांखे नाम जपण जी आदत विझणु खपे, ख़ासि कर राम। ऐं बिना दुराशा जे, बिना दोष जे, बिना आसुरी वृत्तीअ जे। आसुरी वृत्तीअ में हिकु अथव अखर दंभ, अंदर कुछ ॿियो ॿाहिरि कुछ ॿियो। इहो त्यागे करे सचे भाव सां, सचे मन सां असांखे राम नाम जपणु खपे। ठाहे वठ भाग प्यारा, ठाहे वठ भाग प्यारा, चौराम हलंदे चलंदे, चौराम हलंदे चलंदे, कॾहिं ना कॾहिं मिलंदई, कॾहिं ना कॾहिं मिलंदई, घनश्याम हलंदे चलंदे, घनश्याम हलंदे चलंदे हो। रावण सां विढ़ंदे विढ़ंदे, रावण सां विढ़ंदे विढ़ंदे, जटाउव कयो सफल जीवन, जटाउ कयो सफल जीवन। छा गीत छा गुणी दिस, छा गीत छा गुणी दिस, परिणाम हलंदे चलंदे, परिणाम हलंदे चलंदे। ठाहे वठ भाग प्यारा, ठाहे वठ भाग प्यारा, चौराम हलंदे चलंदे, चौराम हलंदे चलंदे। विभीषण जो भाग खुलियो, विभीषण जो भाग खुलियो, रावण हो रोष धार्यो, रावण हो रोष धार्यो, जग जीवन दाता मिलियो, जग जीवन दाता मिलियो, संग्राम हलंदे चलंदे, चौराम हलंदे चलंदे, घनश्याम हलंदे चलंदे। अॻिते वर्णन थो अचे विभीषण जो ऐं सुग्रीव जो। भगवान राम सुग्रीव ऐं विभीषण खे राजा ठाहे छॾियो, पर हुन राम जे नाले, राम जे नाम अलाए घणनि ग़रीबनि खे अमीर ठाहे छॾियो, भीतर सां अमीर थी विया। सैनो सदनो रविदास कबीर इन्हनि सभिनी ने राम जपियो हिन कल युग में। ये सभु ॿाहिरां त ग़रीब ई हुआ, पर ही राम नाम जपे करे शिरोमणि थी विया, सिरमौर थी विया, त हीरा रतन ठही विया इहे अध्यात्म जा। त हुन राम केवल विभीषण खे लंका जो राज ॾिनो, सुग्रीव खे किष्किंधा जो, पर हुन जे नाले त अलाए घणनि खे राजा ठाहे छॾियो आहे। ॾिसो, सुग्रीव जो नालो ॾिनो अथई सुकंठ, कंठ माना गलो ऐं ग्रीव माना भी गलो, सुग्रीव सुकंठ। राम सुकंठ विभीषण दो, राखे सरन जान सब को, पर नाम गरीब अनेक नेवाजे, लोक वेद बर बिरद बिराजे।
सभिनि खे ख़बर आहे कि राम केॾो सुंदर ठाहे छॾियो ग़रीबनि खे बि, जंहिं वटि कुझु बि कोन हो, बसि राम नाम जो धन हो, उहे बि अमीरनि जा अमीर थी विया। त ये नाम जी महिमा पियो थो ॿुधाए। अॻिते राम भालू कपी कटक बटोरा, सेतु हेतु श्रम कीन न थोरा। भगवान राम पुल ठाहियो, राम सेतु। अॼु ॾींहं ताईं उहा पुल आहे, समुंड में अंदर आहे। ॾाढी महिनत लॻी हुई, बटोरियो वियो हो सामान अलॻि अलॻि जॻहियुनि तां, भालू ऐं बांदरनि जी सहायता करणी पई हुई। तुलसीदास चए थो, हा ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, ठाही पुल हिकिड़ो ई ठाही न, पर जेको नाम आहे न असांजो, हाणे असांजो थो चए, आहे राम जो ई नालो, चए थो असांजे राम नाम अलाए घणा भवसागर पार करे छॾिया। नाम लेत भव सिंधु सुखाही, करहूं विचार सुजन मन माही। चए थो हे सज्जनो, पाण वीचार कयो, तव्हां खुदि सोचो कि राम नाम सां माण्हू भवसागर पार थींदो आहे या न थींदो आहे? थींदो आहे। भवसागर माना ई संसार सागर, इनखे पार करणु ॾाढो ॾुखियो आहे। असां चर्चा करे चुका आहियूं। अलॻि अलॻि त लहरूं ईंदियूं आहिनि, जीव जंतु ईंदा आहिनि, पर राम नाम जे सहारे ही भवसागर पार थी सघे थो। पोइ अचे थो भाई राम रावण खे मारियो, रावण खे उनजे सॼे कुल सहित मारे छॾियो ऐं अयोध्या में आयो सीता खे वठी। पोइ वरी उहो राजा अयोध्या जो राजा थियो, राम अयोध्या जो राजा थियो ऐं अवधपति थियो, राजधानी अयोध्या थी ऐं देवताउनि गुलनि जी वर्खा कई हुई। राम सकुल रन रावण मारा, सीय सहित निजपुर पगधारा। राजा राम अवध राजधानी, गावत गुण सुर मुनि बर प्राणी। हा, गावत गुण सुर मुनि बर बानी। पर नाम छा कयो? नाम इहो कंदो, या नाम में इहा शक्ति आहे कि जेको मोह आहे न, तुलसीदास रावण खे मोह चयो आहे ऐं मोह खे रावण सम्झो। जेको मोह आहे न, उनखे नंढो विकार न सम्झिजो। मोह ॾाढो हू थींदो आहे जो पतो ई न पवंदो आहे कि मूं में केतिरो मोह आहे, मोह भरियल आहे मुंहिंजे अंदरि, ख़बर ई न पवंदी आहे। कॾहिं कॾहिं सुठियुनि शयुनि में बि मोह पइजी वेंदो आहे, पर ॿुधाइण में सुठो लॻंदो आहे कि मैं ऐसी मैं वैसी, मैंने इतने दान किए, इतने पुण्य किए, इतना नेम रोज किया, पर इहो सभु मोह सां ई चवंदी आहे। इहो मोह अज्ञान आहे, अविद्या, ऐं इहो ई आहे रावण। रावण मरे ई न पियो। मोह मरंदो आसानीअ सां कान्हे, पर नाम मारे सघे थो मोह खे। राम जो नाम मोह खे सॼे हुनजे कुल समेत मारे सघे थो। मोह जो बि वॾो परिवार आहे। अनेक विकार, अनेक दोष इन मोह सां गॾु अची बीहंदा आहिनि। मोह बचाइण जे लाइ माण्हू मोह खे बचाइण लाइ ॾाढो कुझु पैदा कंदो आहे। कॾहिं तर्क पैदा कंदो, कॾहिं कूड़ ॻाल्हाईंदो, कॾहिं चवंदो भई छा कयूं, मोह नथो छुटे। पर अगरि राम नाम जपे न त हुनजी मूढ़ता नष्ट थी वञे। सेवक सुमरत नाम सप्रीति, बिन श्रम प्रबल मोह दल जीती। बिना मेहनत जे उन मोह जे सॼे सेना खे, झुंड खे जीते सघिजे थो राम नाम सां। फिरत स्नेह मगन सुख अपने, नाम प्रसाद सोच नहीं सपने। जीअं राम भगवान मोह रावण खे मारे सुख पूर्वक रहण लॻो, तीअं भगत मोह खे जॾहिं नष्ट कंदो न, पोइ सुख पूर्वक पंहिंजे हृदय, पंहिंजे भीतर निवास कंदो। फिरत स्नेह मगन सुख अपने, नाम प्रसाद सोच नहीं सपने। उन्हनि खे सपने में भी का चिंता कोन ईंदी आहे। जेको नाम जपे थो,
राम नाम जपे थो। हाणे हेॾी राम जी महिमा ॿुधूं पिया था पाण, त अभ्यास करणु शुरू कयो। अॼु बसंत पंचमी बि आहे, त उन जूं तव्हांखे वाधायूं। पर बसंत पंचमी जूं वाधायूं तॾहिं मञबियूं जॾहिं तव्हां महसूस कयो या प्रकृतिअ जी घटना कि अॼु खां कुझु परिवर्तन थिए थो, हिकु मौसम सुठो थिए, शुरू थो थिए, वसंत जो मौसम। ऐं ॿियो सरस्वती माता जी कृपा महसूस कयो। सरस्वती माता असांखे सुर बि ॾे ऐं लय बि ॾे। इहो घुरिजो ज़रूर। मतां चओ इहो छा थींदो आहे, सिंधियाणियूं त इहो ई चवंदियूं, इहो छा थींदो आहे, छा कंदासीं ढोलक ऐं बाजा, इन सां थींदो छा? अरे तूं त धन दौलत घुर। त कंहिं चयसि अरे सरस्वती धन कोन ॾींदी आहे, त चई छॾीसि, असांखे कहिड़ो कमु सरस्वतीअ सां। घाटे में वेंदा। अगरि तव्हांजे जीवन मां सुर निकिरी वञे, जीअं ॿुधंदा आहियो रोज़ अजान, या ताल निकिरी वञे, जेको सुर में न हुजे उहो असुर, ऐं जेको ताल में न हुजे उहो बेताल। बेताल ॿुधनि न थोरो। बसंत पंचमीअ ॾींहुं त यार सरस्वतीअ जो अपमान न थियणु खपे न, कि तोड़े मरोड़े सुर खे ऐं ताल खे पेश कयो वञे। इहो अपराध आहे उन माता जो। ॾिसो, ईंदो हुजेव ॻाइण त हिते न, हिते त सुरीलो ॻाईंदा आहियो, पर किथे बि ईंदो हुजेव त ॻाइजो। एक्शन बाजी करे न शुरू थी वञो किथे बि। बेताली, ॾाढा बेताली ताली वॼाए करे ऐं एक्शन बाजी ईअं कंदा आहिनि ॼण ॾाढा सुर में था हलनि। इहो न कजो। सरस्वती माता जे कृपा जे बिना न को सुर ईंदव, न को ताल ईंदव। अच्छा, ॿियो छॾियो, हिकिड़ो प्रयोग थो ॿुधायांव, पहिरीं बि शायदि कॾहिं ॿुधायो आहे। घड़ी थींदी आहे न, घड़ीअ जी सुई, इहा हिकु ताल, हिकु लय में हलंदी आहे। तव्हां घर में वेही करे घड़ीअ ॾे निहारे, उहा जेका हले थी न टिक टिक सेकंड सेकंड में, उन खे ॾिसो, उन सां गॾु ताड़ी वॼायो, ऐं इहो ॾिसो मुंहिंजी ताड़ी हुन सां गॾु हले थी या नथी हले। पोइ चुटकी वॼायो, पोइ वरी केवल बिना आवाज जे हिक ई हथ सां थप्पी वॼायो किथे बि। इहो घर में कजो, हिते न कयो। हिते त होशियार थी वेंदा आहियो ॾाढा, मैंने कर लिया, हिते ईअं चवंदा, हो तो गया। इन सां थींदो छा? इन सां ॾाढो कुझु थींदो। पहिरीं त तव्हांखे इहो पतो पवंदव कि मूंखे एतिरो बि कोन ईंदो हो अॼु ताईं कि मां घड़ीअ जी सुईअ सां गॾु हली सघां। मूंखे ख़बर न हुई कि असांजो सिंधी समाज एॾो सुम्हियल आहे कि हिकु लय में हली तक नथो सघे। 100 मां 90 माण्हू बेताला निकिरी ईंदा आहिनि, 100 मां 90, छो त ध्यानु ॾिनो कोन वियो आहे। तव्हां हिकु इहो कमु कजो, उन घड़ीअ जी सुईअ सां राम राम चइजो, मन में चओ या कीअं बि चओ, उन सेकंड सेकंड में राम राम राम। तव्हांजी लय पक्की थींदी, ऐं लय पक्की थींदी न त तव्हांजो ॾाढो कुझु पक्को थी वेंदो। माण्हू लय में कोन्हे, इन करे अस्त व्यस्त लॻो पियो आहे। इन करे माण्हूअ खे शांती कान्हे, इन करे हू हुनजो मन भॼी रहियो आहे, स्थिर कान्हे ऐं कुझु तय कान्हे माण्हूअ जो, कुझु निश्चित कान्हे कि करिणो छा आहे। कॾहिं भॼे थो, कॾहिं बीह थो रहे, कॾहिं चए थो अच्छा ही कयां, छो त लय कोन साधियल आहे। त अॼु सरस्वती जयंतीअ ते, वसंत पंचमीअ ते तव्हां लय एतिरी त पक्की कयो जो कॾहिं किथे बेइज़ती न थिएव। किथे सत्संग में वञो त तव्हां ताड़ी वॼायो त लय में वॼाए सघो। पाठनि ते छा थींदो आहे, आरतीअ महिल झांझ कोई बि खणंदी आहे न, उहो झांझ थींदी आहे मंजीरा, त ईअं ई वॼाईंदियूं आहिनि बिना लय जे। मां चवां ॾिसण में एॾी सुंदर माई, कपिड़ा एॾी महांगी ड्रेस पाती अथई, एक्शन बाजी बि बढ़िया,
पैसे वारी भी आ, पर लय जी कमी आ, इने करे हीअ गरीब आ। लय जंहिंखे ख़बर न हुजे कि ताल के सम किथे आ, भई किथे सम आ, एतिरो बि जंहिंजो ध्यानु न आहे, एतिरी एकाग्रता न आहे, त उहो गरीब आ न। त असांजी संगत खे, दरबार जी संगत खे एतिरो अभ्यास हुजे कि लय छा थींदी आ, मतलब हिक समय में ई हलण, हिक हुन में हलण, कंहिं मीटर में, कंहिं हिक सही हुन में, लय चइबो आहे हुनखे, ताल चइबो आहे। त हिकु त असां लय में हुजऊं, ताल वधीक नथो चवां सिखण लाइ, एतिरो रुगो, ऐं सुर में हुजो, घटि में घटि एतिरो सुर में हुजो कि तव्हां अगरि बेसुरो ॻायो त तव्हांखे ख़बर पइजी वञे कि यार कुछ गड़बड़ हो रही है, ऐं चुप थी वञो, हिते न ॿियनि हंधि। ऐं इहो मां चवां पियो थो ॿियनि खे, तव्हांखे न, कि महिरबानी कयो यार, किथे ॻायो त सुर में ॻायो, न त चुपचाप ॿुधो त सही। अगरि ॻाइण नथो अचे त ॿुधण त सिखूं, ॿुधी करे रस वठो, आनंद वठो। ॾाढियूं त मायूं गॾु गॾु ॻाइण लॻंदियूं आहिनि, फिल्मी गानो, कोई फिल्मी गानो बि सुठो हले थो त ॿुध न उनखे, न गॾु गॾु ॻाइण लॻंदियूं आहिनि। हाणे गॾु गॾु में त कोई बि हली वेंदो आहे, पोइ चवनि मैं अच्छा गाती हूं ना, कैसा गाया मैंने, ईअं न, जिते ॿुधणो आहे उते ॿुधो। ऐं अगरि लॻे थो मां थोरो लय में ॻाए सघां थी त लय में ॻायो, ताड़ी वॼायो, ऐं सुर में ॻाए सघो त सुर में गॾु गॾु ॻाराईंदा कयो, किथे बि न त लॻेव न अटपटो थो लॻे, चुप थी वञो, या एतिरो कोशिश कयो कि उनखे मिलाइण जी कोशिश कयो। अगरि तव्हांखे लॻे सुर मिले नथो त छा मूंखे थोरो ऊंचो करणो पवंदो, या हेठि खणी अचिणो आहे, इहो बि इस्तेमालु कंदा कयो, विवेक। इन सां ॾाढो कुझु थी वेंदो। त सरस्वती माता जी जी जयंती आहे, असां सत्संग खे ते विराम ॾियूं, पर बसंत ॻाए वठूं ताकि हिकु शुभारंभ थी वञे बसंत ऋतुअ जो। पहल बसंत आगमन, पहला मौलियो सोए, जित मौलिए सब मौलिए, तिसह न मौलियो कोय। नानक तिना बसंत है, नानक तिना बसंत है, जिन घर वसिया कंत, जिन घर वसिया कंत, नानक तिना बसंत है। जिनके कंत दिशा पुरी, जिनके कंत दिशा पुरी से अहिनस फिरहे जलंत, जिनके कंत दिशा पुरी से अहिनिस फिरहे जलंत, से अहिनिस फिरहे जलंत, से अहिनिस फिरहे जलंत, नानक तिना, नानक तिना, नानक तिना
वसंत है। त तव्हांखे वसंत जो लख लख वाधायूं। इते सत्संग जी समाप्ति।